जल्दी चाय पियो, थाम खाइणा आहिनि मूंखे। चाय पीअण था अचनि, कलाक वेही था रहनि, घर कोन्हे हिन लाइ। भागी घना भेरा सेवा समाए दर दर खुलल न रखंदे कर। फादर मेस जा मेंबर हींअर मानी खाई विया आहिनि त मां कजी हबो हबी लगी पई आहे। खन लाइ खोलियईं त कवा खाई थी। अरे निभागी घना भेरा चयो अथमाए त मूंखे इहा वाव खाई न खपे। हिकदम बंदि करे छॾ, बंदि कर न। त मां खे धोब में का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। हाँ हिक दफ़े चवण सां त तूं मञींदी आहे कोन। हाणे बंदि करे थी आहे। हाणे हिकिड़ा 10 रुपया मूंखे ॾे। किथां आणिया? मसवाड़ जे पैसनि में फुटल आहिनि। हा वरी बि समूह जवाब। अरे घर जो जवाबदार आऊं आहियां या तूं आहीं? थोड़ा जल्दी कर, मूंखे पैसा ॾे। मूंखे हिकिड़े तमामु ज़रूरी कम सां वञिणो आहे। सुबुह जो 20 रुपया ॾिना मैं, मां वटि का धरावत त न आहे। मसवाड़ वारो कंहिं महिल बि अची थो सघे। चङो चङो या खिच खिच छॾ, या खिच खिच छॾ, मूंखे पैसा ॾे। मूंखे हिकिड़े तमामु ज़रूरी कम सां वञिणो आहे, जल्दी कर। अठ ही भाॼी जे पैसनि मां। बरा ॿुध, खुशबू आई आहे या उते ई वञी ग़रक़ थी? आई आहे, ॾाढी थकल आहे। चयो त मां 2 घड़ियुनि लाइ आराम करे। हाँ वॾी का खेप खटे आई आहे। वरी चङा लक्षण सेखारिया अथई, चङा लक्षण सेखारिया अथईसि जो घर आई आहे त हंध में वञी पई आहे। मूंसां ॻाल्हाए बि कोन। फादर मस मस त खांसी थी आहे। मूंसां चालाकी छॾ, मूंसां चालाकी छॾ। मूंखे हुन सां ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। हींअर न सुबुह जो ॻाल्हाइजांसि, हींअर निंड पई आहे। निंड त पोइ बि करे सघिजे थी मरियम। सेठ याकूब मूंखे चयो आहे त जेकॾहिं मुंहिंजो संग क़बूल करे। कॾहिं बि न थींदो। मूं त सेठ खे पक बि ॾियारे छॾी आहे। मुंहिंजे 8 सठे जी ॻाल्हि कान्हे मरियम। खुशबू सेठ वटि सॼी ॼमार आसूती रहंदी। हींअर मथां थाणस ॻाल्हि कई अथई। छो छो? उहा सम्झंदी त हुनजी ज़िंदगीअ जो सौदो पियो करे। ॾाढी मथे लॻंदसि। ॻाल्हि ॿुध, मूंखे दुतारी त कान पई मरियम। तूं सम्झी कोन थो। मां पाण चाहियां थी त उहो कंहिं सुखी घर में वञे, मंगू चमाणे। तूं हरू भरू केस कावड़ाई थो। तूं सच थी चवी मरियम। ऐं सेठ खे चवंदुसि त हू साणसि पाण ॻाल्हाए। ऐं हा तूं बि साणसि ॻाल्हि जोड़िजे। हा हा तूं छुटो आहे। अड़े चरी जे अहिड़ियूं ॾाहप वारियूं ॻाल्हियूं करी न त पोइ आऊं तोसां छो विढ़ां? आख़िर बि त तूं मुंहिंजी धीउ आहीं न। तूं मुंहिंजी धीउ आहीं न। स्टेप फादर आहियां त छा थी पियो? वरी बि त तूं मुंहिंजी धीउ आहीं न। स्टेप फादर आहियां त छा थी पियो? वरी बि त तूं मुंहिंजी धीउ आहीं। वरी बि त तूं मुंहिंजी धीउ आहीं न। अची वई? मिली आहीं दोस्तनि सां? मिली ई बंदि कई? हाँ बाबा, जिन दोस्तनि सां नंढे हूंदे वंज वठी ऐं पिटी टिकट उॾंदे जवान थियो आहियां, तिन सां त मिलणो हो न। हा हा उन्हनि जो त वॾो हक़ आहे तो ते बाबला। घणा ॾींहं थिया थी ते आहे? 4 ॾींहं गुज़रिया थी। 4 ॾींहं
कॾहिं मूंसां बि चार घड़ी भाड़ियो अथई? बाबा छा कयां, चो त जंगुनि खे ज़ोर ॾिए सॼी जमात जो थक लही वेंदी। इहे टक साटू वञी शहर वारनि सां कजांइ। मां तुंहिंजी ठगीअ में कोन ईंदुसि, सम्झी? मूंखे कालोगी ॻाल्हि जो सिधो जवाबु ॾे जेका मूं तोखे चई हुई। बाबा मूं खे चयो न त शादी कंदुसि त सिर्फ़ु मिस मरियम सां, ॿियो कंहिंसां बि न। छा? मूंखां बि मूं खे मुकमल जवाबु ॾिनो आहे। मां त सम्झो आहे, पर मां मिटनि माइटनि खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि? ऐं हूअ गोब छोकिरी जेका तुंहिंजी सोट आहे। बेली इहे न कर पुट, असांखे मुॾीअ काती जे धक सां त न मार। बाबा मां मिस मरियम खां सवाइ ॿिए कंहिं सां शादी जो तसवुर बि नथो करे सघां। तोखे ख़बर आहे त तूं कंहिंजो पुटु आहीं? ऐं हो तूं छा थो चईं? तूं सभिनी सां रिश्तो तोड़े रहियो आहीं, पीउ सां, चाचे सां, ॻोठ राज भाग सां, ऐं आख़िर में तोसां कोई चसीजण वारो बि कोन हूंदो। बाबा मां पंहिंजी ॻाल्हि करे चुकियसि। हिन ॻोठ में तुंहिंजो अॼु खां पोइ अचणु बंदि आहे। ऐं निकिरी वञ मुंहिंजे घर मां बि, हिमल जो हिमल निकिरी वञ। आसमान जा तारा भी गणी छा? भाग में तो इहो लिखियल आहे, रोज़ तारा ॻणींदी आहियां ऐं इंतज़ारु कंदी आहियां। हाणे तोखे कंहिंजो बि इंतज़ारु न करणो पवंदो। हा ख़बर अथमि, सभु संग टोड़े वञी रहियो आहीं। समी मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कर। मां पंहिंजे दिलि जे हथां मजबूर आहियां। हा जीअं आऊं ऐं चाचा साईं पंहिंजे दिलि जे हथां मजबूर आहियूं। तूं न सम्झी सघंदी समी। सम्झां थी, सभु सम्झां थी। के दर्द हिकु जहिड़ा त हूंदा आहिनि, पर भोगवा अकेले सिर आहिनि। इहो ई सम्झ समी त मूंखे पंहिंजो दर्द अकेले सिर सहणो आहे। वरी कॾहिं मोटंदे? का ख़बर कान्हे, कुझु चई नथो सघिजे। ऐं पोइ बि तुंहिंजो इंतज़ारु कंदसि। तुंहिंजो इंतज़ारु अजायो आहे समी। हला थो, ख़ुदा हाफ़िज़। पूरब सबके दिलाना सूरज सबके पूरब सबके पूरब सबके नीह दिलाना सूरज सबके सबके बूढ़ा ऐंगाराणू सबके बूढ़ा ऐंगाराणू सबका मल सबको राणू सबका मल सबको राणू पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे सबके ॻोढ़ा ऐंगाराणू सबके ॻोढ़ा ऐंगाराणू।
हे तो निंड थी करी अदी नींद अचे में नथी आंद मांद थी पई अथमि तो सा सॼो अहवाल करियां त दिल का बार भी लहे ना। ओ मिठड़ी सुभाणे काने सुभाणे कजाए हींअर तूं आराम कर घणी इलाइक़े तुझे लाइ चङी न आहे जीअं तीअं करे वञी मस साह कयूं अथई। अदी अदी मूंखे तोसां खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। समझा थी साफ़ समझा थी चिठियुनि में समूरो हवाल की न अदी पर काल्ह त किसो ई ॿियो बणिजी पियो। सची उहो अगूणो दर ते फुल छाजो हुयो? कुछ कोन कुछ कोन सदाई ईअं चवंदी आहीं तूं। अदी अदी काल्ह पाण मुरादे अची आछ कयईं त मूंसां संग ॻंढ। तोखे ॾियण खां सुधी कान्हे। मूंखे कहिड़ी सुध अदी चने सर ॿियो कंहिं सच त छा मां तोसां कूड़ पई ॻाल्हायां? त पोइ त उतर कहिड़ो ॾिनसि? मूं चयोमांसि त पहिरीं मां पंहिंजी भेण खां पुछां पोइ। सम्झ त आउं हा थी करियां। मूंखे अॻे ख़बर हुई त तूं ईअं ई चवंदी त पोइ अॼु चिठी लिखीसि त मुंहिंजी भेण माइट क़बूल कई आहे। पर अदी पोइ मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त हूंदो। उहो छा? अदी विहांउ खां पोइ तूं मूंसां गॾु रहंदी अहिड़ो कमु खणाए छॾियो अथमांसि। सम्झ त आउं पहिरीं नथी खोड़ियां। अदी पोइ ईअं ई चवंदा आहियूं जीअं सदाई रहंदा आहियूं। तूं कीअं थींदो? ईअं ई थींदो। खुशबू आउं महसूस थी करियां त तुंहिंजी पवत हुन सां कान पवंदी। जवाबु ॾियारे मोकिलीसि। बाबा जो बि मनसूबो ठीक नथो लॻे। छो वरी छा कयईं? कंदो छा? तूं हीअं कर ॿ टे ॾींहं चाची हली मां वटि वञी टिक जेसि ताईं मां को ॿियो बंदोबस्तु करियां। अदी तोखे हिकु छॾे मां वञी हुते सुखी थी मां कोन वेंदसि। तूं चयो छो कोन थी मञी? अदी अदी मां तो बिना नथी रही सघां। मुंहिंजे ते कॾहिं खंदारे थियणो आहे। ख़ुदा न करे जो कॾहिं अहिड़ो ॾींहुं अचे जो असां हिक ॿिए खां जुदा थियूं। चङो हाणे अच तूं आराम कर। ऐं हा ॿीहर न उथणो। ओके नाइस गर्ल। Christ made his body real enough if she unmasked her beauty to move. छो बोला मूंखे ॾिसी अव्हां खे अहिड़ा ख़ूबसूरत शेर छो यादि ईंदा आहिनि? अलाए छो जॾहिं तव्हां मुंहिंजे नज़र सां मञंदा आहियो त मुंहिंजी दिलि ते शेक्सपियर जो शेर तरींदो आहे। या वरी छा साईं जो तारा कतियूं टाइब थिया देखींदे दिल पर झको थियो जोहर
जाने विजय जमाल सिंह। यह तो आवाज वॾाई पाए जो नगर निमाणी के शाह साईं ऐं शेक्सपियर जे खे सां गॾु सो चंड भी तो निधन निमाणो है। एॾे वॾे आकाश में हेखल व्याखल पोइ बसि मूंखे चंड ते चवंदासीं। जॾहिं को पूर्ण मास जे चंड वांगुरु चमकंदो हुजे त दिलि शाइरी जे हिंदोरे में जुड़ण लॻंदी आहे। मिस्टर सामाणा, मामा के झले न त मुंहिंजे लाइ को बि तोहफ़ो न आणिजो। पोइ मां सभिनी छो आंदियूं आहिनि? ही तो सुखड़ी है मिस। सूखड़ी या तोहफ़ो ॻाल्हि त साॻी आहे न। हीअ मूंखे ॾाढी सुठी लॻंदी। मिस्टर सामाणा, सुठे ऐं ख़राब जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि उसूल जी आहे। पर मां तोहफ़ो न वठंदसि। हूँ ॾाढी सिक सां आंदियूं आहिनि। मां मुंहिंजे जज़्बनि जो क़दुरु करियां थी, पर मां तोहफ़ो न वठंदसि। मुंहिंजी दिलि खणी खणी वठो। दिलि जी हर ॻाल्हि न आहे मञदी। पर मां त सिर्फ़ु दिलि जो चयो वठंदो आहियां। दिलि चयो वठी आयसि। मिस्टर सामाणा, पर मुंहिंजी दिलि नथी चाहे त को मां एहसान खणा। ये एहसान आहे बस, ही तो एक ख्वाहिश है। इंसान जी सभई ख्वाहिशूं पूरी न आहिनि थींदियूं। हाँ बस, तव्हां सही था चओ। इंसान जी सभई ख्वाहिशूं न आहिनि पूरी थींदियूं। मां वञा? ओके, खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। ॿुधो जी, मां वरी बि अव्हांखे चवां थी, मां अव्हांजे जज़्बनि जो क़दुरु करियां थी। इस वरी अव्हां मुंहिंजो क़दुरु कयो था, इन खां वॾी मुंहिंजे लाइ ॿी का बि ख़ुशी नथी थी सघे। बसि मुंहिंजे लाइ एतिरो ई काफ़ी आहे। चङो, खुदा हाफ़िज़। जी चाचा जांगी ताम करो जो सॼो। हाँ बढ़िया। ही छा आहे? चाहे जांगी घोड़ो ही कड़ी फसी नथा। तो असां घोड़ो भी ना हलायूं था। ॿुध जी तूं मुंहिंजी ॾाढी लाई चाही थो करी। चाचा जांगी आऊं ऐं लाही चाढ़ी तूं थी कयां? जी ना चाचा जांगी न तव्हां माण्हुनि ग़लति ॿुधायो आहे। ग़लति न ॿुधायो आहे। लालू जे होटल ते वेही तूं मुंहिंजी गिला तूं करी। मूं लालूअ वटि गिला कई आहे तव्हांजी? जी चाचा जांगी मूं त लालू ऐं होटल वारनि खे सिर्फ़ु इहो ॿुधायो त बाबा चाचा जांगी ॾाढो महिमान नवाज़ आहे, ॾाढो सखी आहे। जेको बि घर वञे थो चांहि जी बि कंहिंखे सलाह कोन थो करे। हाणे इहा बि का गिला आहे? और खीर जो पी वेंदो आहे। उहो बि त हिकिड़ो दफ़ो पी वेंदो आहियां न। तोखे रोज़ रोज़ पहिरियां ॿियो न तॾहिं ॻाल्हि ॿुध। तूं आई छा? ऐं छा आहियां? हाँ
छाई आऊं छाया हाँ छाई आऊं यतीम आया यतीम आई तारा जागी आप छुट्टी गाल करे यतीम ताऊ आहीं। मारियो था गिलाऊं तो करे पियो वो ताई का गिला करे याद रख जेकॾहिं आईंदा लालू जो होटल ते मुंहिंजी गिला कई त मूंखां वधीक ॿियो कोन थींदी ॿुधी ता मुंगे शादी जो आसरो नो कराई हुई शादी अहिड़े अफ़ाने शादी कराए छो ता मुझे वड़ा अहिड़े अफ़ाने ना ये ती दुआ जा जागी ता मुझे ॾिसो ता मुझा वड़ा है बाबा आयो हाणे ॻाल्हि ॿुध हा ता खे हिकिड़ो नापो ॾिया हा नापू ता ने नापो हा 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 कहिड़ो नापू मूंखे है ना चाहे धांगी हा। रात अम्मा खाबा में आई अम्मा अम्मा मारे हाथे हाँ हाँ हा छा चाहे पे त ये करे अदे धांगे के मुझे नापो दी जी। ते जाई मूंखे ॾाढो याद थो अचे मों ॾेखारियो वञे हाँ मूंखे मारणो थो चाहीं दादा धांगे मूं त नापो ॾिनो माण्हू- नापो ॾिनो दादा मारणो चाहीं हाँ मुझे ॻाल्हि ॿुधो नापो बि न ॾिजे वठा मारणो थो चाहीं ए दादा धांगे कसम दे हिकिड़ो ॿियो बूट दादा धांगे कसम दे ॿियो बूट मूंखे ॾे न न न न अॻे त मूं वटि बूट कोन हो हाणे हिन ई त ही आऊं पाईंदुसि बाबा तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती मूंखे ॾे न न दादा धांगे कसम सां मूंखे ॿियो बि जूतो हाणे बाबा मूंखे ॾे चाहे धांगे ॾिस मूंखे अॻे त कोन हुनो जूतो हाणे हिन ई त ताऊं पाया न हाणे मज़ाक छॾ मूंखे जूतो ॾे न आऊं चवां थो त ॿियो बि जूतो हाण मां हणंदो साईं हा भले हाण मां हणंदो साईं कसम सां हाण तूं ई न मुड़ हाण चाहे धांगे हाण ही बूट दादा धांगे आ पाईंदुसि नेठ शाम ईंदे चवां थो वापसि आ कोने ईंदो ताए हथ दादा धांगे नेठ शाम ईंदे ज़रूरु ईंदे दादा धांगे हथ कोने ईंदो ताए हाणे हिन ई त आऊं जूता पाईंदुसि नेठ हथ ईंदे पुट ठीकु आहे तुंहिंजी असांजी ख़बर बि पवंदी शाम थी ठीकु आहे काॾे वेंदे पुट नेठ काॾे वेंदे ॿुध आऊं सेठ याकूब सां ॻाल्हायो आहियां ॿुधाए अञा ख़ुशबू सुठी पई आहे छा जागाइसि न सेठ याकूब वियो जहन्नुम में आऊं कोन जाॻींदुसि आऊं तोखे चवां थो मुंहिंजे विच में न अच न त आऊं तोखे अॼु अधमो करे छॾींदुसि आऊं पाण थो वञी जाॻायांसि ॾिसां त मूंखे केरु थो रोके ॾिसां थो मूंखे केरु थो रोके अॼु आऊं तव्हां जो अची परे थी तूं विच में ॿुधाए छो था मारियो हुनखे हिनखे लिंग में सूर पियो आहे उहो थो लाहियांसि पियो अधी मुंहिंजी निहार थी अखियूं पट थी ॿुध इहो अधी अधी ख़बर करे तूं मुंहिंजे विच में आया आहीं त तोखे बि करे छॾींदुसि अधमो करे छॾींदुसि आहे छो था मारियो हुनखे घणो सटा घुमाए छो था खणो हुनखे पर हवा टुकर खाई चोखी थी आई आहे नहीं माइटियाणी ॻोल्हे मूंखे अखियूं थी ॾेखारी आरती खान खे पी अॼु आऊं तोखे करे छॾींदुसि अॼु आऊं तोखे घुटरो ॾेई मारींदुसि तोखे नहीं माइटियाणी ॻोल्हे छो न बड़ वारा छा चवंदा परवाह करेगा पंहिंजो मोजा धरायो जेतिरो कर करे सघां चुप कर केरु आहे मिस्टर अर्ज़ीन कहिड़ो लातो थी तव्हीं ॿुधायो मिस मरियम छा प्रॉब्लम आहे बिल्ली खीर हारे वई इन जे करे बाबा कावड़जी पियो ढक न रखोसि मिस मरियम मूंखे सभु ख़बर आहे अॼु जेके ज़ुल्म कंदो ॾिसां त चावड़ी ते वठी वञा सां पर तव्हांजो घणो मामिलो आहे मां छा थो करे सघां पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो मिस मरियम ज़ुल्म करण वारो त ॾुआरी हूंदो ई आहे पर ज़ुल्म सहण वारो हुन खां वॾो ॾुआरी आहे बसि मूंखे इहो ई चवणो मां हालात
अदी अदी सामानो सही तो चवे जेतिरो ज़ुल्म सहंदासीं न ओतिरो ई पीड़ींदासीं। अच अदी। वरी छा तो मछरी भेण कुछ ही न वरी न जागी पवे तुझो रहणो हिते ठीक न है। अवल ख़ैर सुबुह साण तूं हितां निकिरी वञ। छो नाचू हता वञा तो के एकल छॾे वञा? सेठ याकूब लालच ॾिनी अथसि पर छा लाइ? तुंहिंजे संग लाइ। तॾहिं त छितो थियो आहे तुंहिंजो हिते रहणु ठीकु न आहे। तूं सुबुह साण हितां निकिरी वञ। मेहरबान। हाँ साईं। तुझी ड्यूटी दादमन सां आहे। हाज़िर साईं। मौला तो ॼाणे हिन सॼे थाणे ते सरसी जमादार कादर बख़्श खान जी आहे। कहिड़ी सरसी आहे न थाणे ते कादर बख़्श जी? दुआ कर त को ठाव कोड़ो थाणो मिले। मौला तो ॼाणे हिन थाणे ते 50 रुपया ॾियारी कान थी छुटे। हिन थाणे ते कंहिंजी बि सरसी कान्हे। सरसी आहे त सामाणे खान जी आहे। हिन थाणे ते सरसी आहे सामाणे खान जी। जंहिं महिल ॾिस हसीननि पुठियां खुरी ठोकींदो अचे। बकवास तो करे तो जरूरत के थी पढ़ाई नियाणे जो थाने ते नालो वठण जी। छॾियो वियो न हैफ़ थई सामाणा हैफ़ थई। हिक निधन की औरत जे करे तो मुंहिंजे गिच में थो वाह जदो बकवास बंद कर। तू बैठा से जो छॾियो तो मुंहिंजी बेइज्जती कई मां एसोसी साहब की शिकायत कंदी। मत कर बे तू भी यार हिन चरबट सां तो बड़ी हिन लाइ एतिरो ई काफ़ी आहे। यार सामाणा ही को माण्हू आहे तू भी हिन सां थो विड़ी। हलो हल पंहिंजी ड्यूटी हल तो कोती ये का कचर करण जा काने। तू वल ड्यूटी ते। हाज़िर साईं। तुम सामाना वञ पंहिंजी ड्यूटी ते हल। मां त चवो त के ॻाल्हि पहुती आहे। साईं ज़ाइफ़ा आहे मुड़ुस जो मट। मां बि 2-3 सालनि खां ॾिसंदो थो अचां त कीअं थी वेगी पीउ खे संभाले। एॾी बि हूर परी कान्हे। हूर परी खे छा कंदो? औरत जी आहे वसव। जंहिंखे वणे हू त कंहिंखे लिफ्ट ई कान कराए। हाँ इहा ॻाल्हि बराबरि आहे पर घटि त असांजे सामान में बि कान्हे जा। हा इहा ॻाल्हि ठही वेंदी पर हुन औरत जो नंढी भेण में साह आहे। इहा ॻाल्हि मूं बि ॿुधी आहे त हिनजी नंढी भेण बि वेगी आहे। पाण ईसाण आहे नंढी भेण मुसलमान। ईसाई या मुसलमान सगी या वेगी असल ॻाल्हि आहे प्यार। एॾो प्यार त मूं सॻियनि भेणनि में बि कीन ॾिठो। अदी मां पोस्ट ऑफिस में थी अचां। खुशबू मोटंदे चाची हलीमा वटि हली वञ। न अदी मां तोखे छॾे किथे बि कोन वेंदसि। प्लीज़। ये काफी ऐं ये आवाज
सॉरी मां लेट थी वियसि। इन में सॉरी चवण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हां त हमेशह ई लेट थींदा रहंदा आहियो ऐं नेरनि खे थधो थियणो सो त थी वई। सॉरी चवण खां बावजूदि सॉरी ते माफ़ी न ॾियण एटिकेट जे ख़िलाफ़ आहे। कंहिंखे इंतज़ार कराइण ऐं देरि सां अचणु इहो बि त एटिकेट जे ख़िलाफ़ आहे। अचो वियो, नेरनि थधी थी वई आहे हूअं बि। छा ॻाल्हि आहे? अॼु एॾी कावड़ छो? ॾाढो तो ख़्यालु रखी। मां न सम्झुसि अॼु तो में एॾी तब्दीली छो आहे? तूं त सदाईं मुश्किल थी आहीं। शुक्र आहे मूं में इहा तब्दीली अव्हांखे महसूस त थी। पर थियो छा आहे? मां खुशबू ऐं चनेसर जे बारे में सोचे रही आहियां। ॾिस न, खुशबू चनेसर खे लिफ्ट बि न कराईंदी आहे ऐं पोइ बि छा? खुशबू जीअं ई कराची वई चनेसर फौरन ॿी ट्रेन में उनजे पोयां पोयां हले वियो। ओह त इहा ॻाल्हि आहे। तूं हिन ॻाल्हि खे मामूली ॻाल्हि त सम्झी? हा, तूं हैदराबाद, मुल्तान, पिंडी चाहे पिशावर हली वञ, ॾिस त मां तुंहिंजे पुठियां कीअं थो अचां। कूड़ा त तोखे मुंहिंजे प्यार में विश्वास न आहे? कीअं थींदो? तोखे ख़बर आहे मूंखे ॻाए पाइण जो केॾो न शौक़ु आहे। कॾहिं सोनारे ताईं वठी हली आई मूंखे को दुर का मुंडी। ॾाढी मां तो लाइ कहिड़ा न ॻाए छॾे वियूं आहिनि, उहे छो थी पहिरीं? पढ़ण जी ॻाल्हि न आहे ऐं न ई ॻाइण जी ॻाल्हि आहे। बसि कॾहिं पंहिंजी पघार मां मूंखे कोई चांदीअ जी मुंडी या छलो वठी ॾिनो अथई ऐं पंहिंजे हथनि सां पारायो अथई? इन में खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? त तुंहिंजो मतिलबु आहे मां ॿियनि जे प्यार जो नक़ल करियां? मां इलाही वक़्त खां इहो महसूसु करे रही आहियां। तूं मूंखे कॾहिं चयो आहे त हल त तोखे चाइनीज़ में लंच कराए अचां? हा, इहो त मूं कॾहिं बि कोन चयो। तुंहिंजी इहा शिकायत जाइज़ आहे। ॾिस न वे, पोइ मूंखे दुख कीअं न थींदो? ॾिस, मां तुंहिंजे मुख ते दुख जी हल्की भी रेखा ॾिसी नथो सघां। सम्झ तुंहिंजी सभु फरमाइशूं पूरियूं, हाणे थोरो मुश्किल त ॾेखार। रुसी वई आहे मुल्क मूंखां। पाण पंहिंजे घोट सां परची पवंदी मुल्क। अच्छा नाश्तो कर। हाणे ॾिस केॾी सुहिणी मन मोड़ी थी लॻे थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां मरियम आहियो न? मिस मरियम डिसोजा। जी। ऐं तव्हां खुशबू जी भेण बि आहियो, राइट? जी हाँ। तव्हां खुशबू खे सॾाए वठो, मूंखे हुन सां का ख़ासि ॻाल्हि करणी आहे। खुशबू सां? तव्हां शायदि मूंखे न सुञातो, आउं चनेसर आहियां। खुशबू तव्हां सां मुंहिंजो ज़िक्र कयो हूंदो। अभी प्लीज वियो न, वियो प्लीज। थैंक यू। मूंखे साणुसि असल में आउं अव्हां खां खुशबू जो संग घुरण आयो आहियां।